की ॾाढी प्यारी घटना ॿुधाई राजेश्वरानंद महाराज। ध्यान ॾेई ॿुधो। हिकिड़ो पिछड़ियल गांव मूर्खनि जो, जंहिंखे पतो ई न भागवत छा थींदी आहे। हिकिड़ा ब्राह्मण देवता काशीअ में बढ़िया भागवत पढ़ी करे, सम्झी करे, बुझी करे ऐं बढ़िया श्रद्धा सां अचनि पिया वापसि। हिकिड़ी स्टेशन ते ट्रेन रुकी तो लॻो कि भैया अॼु एकादशी आहे, फल वल वठूं कुझु, हाँ फल वारी एकादशी रखूं। तो वीचारा वया जीअं स्टेशन ते हेठि लथा, फल तोड़ायूं फल वारे को। घणा थिया भाई? चई बाबा 5 रुपया थिया पुराने जमाने में। जी हथ विधऊं पॉकेट में, हथ सिधो ॿाहिरि निकिरी आयो। यानी समझो था, पॉकेट फाटल हो, पॉकेट मारी थी चुकी हुई। अरे बाप रे, पैसा तो खणी आ, टिकट भी संत जी उड़ाया। चओ हरे राम। बेचारा महात्मा पंडित जी सोचण लगा कम से कम टिकट ही बचाए वजन, सफर तो करण जना। भगवान लगे तो अज छा फलाहारी एकादशी भी न कराइंदो। कम से कम फल खाई करे तो एकादशी रखूं, पानी पी करे रखनी पवंदी लगे तो, या निर्जल न रखाए, जेकी तुझी इच्छा प्रभु। फल वीचारे के वापस ॾिनी दुकानदार भी सदोरो निकतो। चई छा थियो बाबा जी? चई हे भाई पॉकेट कोई मारियो, पतो भी नथो पए। बाबा काई ॻाल्हि ना है, ये फल तव्हां खैर मूंखे भगवान ॾींदो, तव्हां रखो। वाह वाह, भगवान जी शुक्र आहे, फल त ॾिने, पैसो खसे वरिते, फल त ॾिने खाइण लाइ। हलो ठीकु आहे, फल वरितई, आशीर्वाद ॾिनी। दुकानदार चवण लॻो ॾिसो चोर कहिड़ा बदमाश आहिनि, त चोर महात्मा हूंदा। चई न न, मां ईअं नथो चवां, ॾिसो न तव्हां जहिड़े संतनि खे बि चोर नथा छॾनि, संतनि खे त कम से कम छॾणु खपे। संत खिली करे चवण लॻा मतलब ॿिए जो तकियो कलाम कनि, ॿियनि खे भले लूटिन वेठा। चई न बाबा जी, हिकु घर त छॾणु खपे, चवंदा आहिनि ॾाइण बि हिकिड़ो घर छॾींदी आहे। सुठी ॻाल्हि आहे भाई, छॾनि त हिते त टिकट भी खणी हली आहे। चओ हरि राम। हाणे महात्मा सोचंदा वरी टीसी पकड़े झगड़ा थियनि, तंहिंजे करे भैया ट्रेन ही छॾे छॾियऊं, भागवत पोथी खयूं। चयूं प्रभु जहां ले चलोगे वही मैं चलूंगा। ट्रेन वही, उल्टी दिशा में वया त हिकिड़ो पिछड़ियल गांव है। हाणे सोचण लगा इन गांव में वञा तो, ताजी ताजी भागवत कथा मां बढ़िया अध्ययन करे आयो आहियां। हाँ 4-5 साल अध्ययन कयो आहे, गुरु जी वटि पढ़ी करे कथा ॿुधाईंदुमि त मूंखे सभु प्रभु जी कृपा सां प्राप्त थी वेंदो, जीवन भी हलण लॻंदो। हाँ एतिरो तो मिली वेंदो कि बढ़िया समृद्ध थी करे पंहिंजे घर वेंदुमि। इहो सोचे करे आयो। सभिनि खां पहिरियों कि जेके गांव जा मुखी साहब आहिनि, उन्हनि जो जेको पुरोहित हुयो, पंडित जी, उन गांव में जेको हूंदो, उन सां मिलियो। भाई राम राम। तो हो तो वरी अहिड़ो ॾुखियो कि ॾिसी करे ही सम्झी वियो, हे त आयो आहे त पक कुछ न कुछ घुरंदो, वो भी काठ पक्को पत्थर। और राम राम चेस तो प्रेम सां, भाई जी राम राम। वो चेस तो राम राम। कैसे 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 आना हुआ, क्यों आए, क्या है, किस लिए, कैसे आयो? अरे चई भैया हाल चाल तो पूछ। हम काशी से आए हैं, काशी से, मां काशी को आया हुआ। भाई काशी जो प्रभाव पवंदो कुछ मता कुछ सेवा करे। हो वरी अहिड़ो बदमाश कि काशी में आयो आहियां, चाहे वञी गोवा में अच, असांखे छा करणो, बॉम्बे में अच, कमाल आहे। चओ हरि राम। चई भाई असली ॻाल्हि आहे कि काशीअ में मां आयो आहियां, मां भागवत कथा कंदो आहियां। चओ हरि राम। भागवत कथा, श्रीमद भागवत महापुराण मां बाचींदो आहे, प्रेममयी कथा थींदी आहे, ज्ञान यज्ञ हे समारोह आहे, त मां भागवत कंदो आहियां। भागवत भागवत कंहिंजो नालो? पुरोहित तो चए, पूजा कराइण वारो। अहिड़ा छोड़ा हुते, उनखे पतो न आहे त पोइ वरी ॿियनि खे छा हाल हूंदो। त हाणे कल्पना कयो, जंहिं गांव जी पूजा कराइण वारे पुरोहित खे पतो न आहे कि भागवत छा आहे, छा थींदो आहे भागवत। भाई भागवत भगवान जी भागवत महापुराण कथा थींदी आहे। पोइ तू चओ न उनखे मुखी साहब खे बढ़िया, पटेल जी मुखीन जेके उहे कथा कराइनि। असांजा पटेल जी अहिड़ा न आहिनि कथाऊं वथाऊं करण वारा, तू वञ वञ वापसि वञ। हाणे हुनखे अहिड़ो दुख लॻो कि यार तू कहिड़ो माण्हू आहे, तू भी पंडित मां भी पंडित, तू भी ब्राह्मण मां भी ब्राह्मण, तू ब्राह्मण जी मदद नथो करे, तू कहिड़ो माण्हू आहे, छा वञी भगवान खे मुंहुं ॾेखारींदे। बी भला बी हिते, तॾहिं बि गुस्से में तो ॻाल्हाए, बी हिते ॻाल्हायसि तो। मां हुन सां पटेल जी सां बांह पकड़े वठीसि, पटेल जी। हाँ पटेल जी, हाँ आइए पुरोहित जी। पटेल जी वरी उन खां औखो। चओ हरे राम। हे कोई आयो आहे यार, हे ब्राह्मण देवता चए तो मां भागवत कंदो आहियां।
हाणे निपट मूर्ख गांव ई मूर्ख भागवत ये भागवत छा थींदी आहे अलाए चए थो भागवत कंदो आहियां न न न भागवत वागवत न खपे असांखे वठी वञेसि भागवत न कराइणी चओ हरी राम पुरोहित ॾिठे चइमें न असांजा मुखी साहब कुछ पसंद न कंदा आहिनि सभु फालतू ॻाल्हियूं वञो था वापसि वञो हाणे पाण आया पंडित जी चवण लॻा पटेल जी भागवत ॾाढी पुण्यमयी अथई ॾाढा लाभ मिलंदा जीवन सुधरंदे लोक परलोक सवलो थींदो भागवत कराए चइमो न कराइणी आहे वञो थो सम्झ में न ईंदो वञो थो ईअं ॻाल्हाइण लॻा हाणे जॾहिं पीउ ॾाॾे खे पतो न आहे त नंढा ॿार छा सम्झनि नंढनि ॿारनि सम्झो हे कोई जादू ॾेखारण वारो हे भागवत यानी कोई जादूगरी ॾेखारंदो गुलनि मां कोई कबूतर ठाहींदा आहिनि जीअं कोई अदृश्य मो दृश्य कंदा आहिनि हवा में उॾाईंदा आहिनि पक हे कोई चमत्कार ॾेखारण वारो आहे हाणे नंढा नंढा हुनजा नाती रोअण लॻा नाना जी हम भागवत देखेंगे हाँ भागवत देखेंगे वञो अंदर घर वञो चई न असां भागवत ॾिसंदासीं चइबो न अंदर वञो और रोअण लॻा बाला नाम रोदनम बलम हाणे ॿार जो रोअन त वीचारो मुखी साहब पटेल साहब छा करे फसीस जी पटेल साहब कीअं अरे काॾे हो चयो त वञे थो वापसि अरे सॾु करे ॾेखारे वञे थोरी देरि भागवत ॾेखारे वञे एतिरो ई पतो कोन्हे अहिड़ा छोड़ा डुकंदो वियो पुरोहित होए पंडित जी छा थियो हल सॾी थो तोखे पटेल साहब सॾई थो छो दया अचेसि या हल जल्दी आया डुकंदा ब्राह्मण देवता हा जी पटेल साहब जी ॾेखारनि भागवत ॿारनि जा प्राण था निकिरनि पिया काॾे हली वए तूं ॿारनि जा प्राण था निकिरनि भागवत जे लाइ हा रोहन था वेठा भागवत ॾेखार जल्दी पंडित जी सम्झा कोन भागवत कीअं ॾेखारबी आहे अच्छा मां कोई टुॿी हणी था नदीअ में सनान विनान न अरे जी मंगलाचरण कीअं मंगला न हलंदो आहे हिते वियो छो ॾेखारियो भागवत जी मुश्किल सां वस में आया आहिनि हाणे नान नुकुर कंदुमि सनानु कंदुमि त इहे बि निकिरी वेंदा बुख न मरां भैया ॾेखारिनि भगवान खे यादि की भुल बख़्शाई प्रभु हरे विष्णु भुल माफ़ कजा बिना सनानु करे भागवत कथा थी आरंभ थिए साईं काथे करणी आहे हिन पत्थर ते वेही टीलो ठहियलु उते वेही करे मंझंदि जो पटेल साहब निंड कंदा खोंगारा हणंदा खाई पी त वेठा ई आहे हाणे उते चयूं शुरू कर हाणे वीचारे उते कंबल विछायो पंहिंजो हिकिड़ो कंबल खणी आयो ऐं भागवत जी पोथी खोली अञा मंगलाचरण शुरू करे पटेल साहब रोटी पाणी खाई बढ़िया टनाटन थी आया ॿार साम्हूं वेठा 15 माण्हू वेठा फ़ैसिलो कराइण आया पटेल साहब को चयूं भाई हलो हाणे फ़ैसिलो थियो अरे पागल भागवत ॾिसण लाइ थी मिले अलाए कहिड़ो नज़ारो आहे अलाए कहिड़ो जादू थींदो आहे कॾहिं ॿुधी कोन्हे ॾिठी कोन्हे ॾिसी अच आयो आहे त ॾिसी था हलूं 15 ई माण्हू वेही रहिया उते भागवत ॾिसण चओ हरे राम ऐं भागवत न थींदी कोई राम रावण युद्ध हलंदी ते उहा नज़र ईंदी चओ जय श्री कृष्ण उनजे दिमाग़ में त ईअं हुई भागवत वानी कोई दिव्य शक्ति नज़र ईंदी ऐं कुझु जो सिनेमा हलंदी आहे या कोई नाटक हलंदो आहे नज़र ईंदो ॿुधण वारी त ॻाल्हि उन्हनि खे पतो ई न हो ठीक है ब्राह्मण देवता चयो भाई जीअं प्रभु जी इच्छा वीचारे अञा शुरू कई ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः पहिरियों तो सब ॾिसण लगा और कंहिंखे निंड न अचे वो सोचनि पिया तो कुछ प्रगट थींदो चओ हरे राम कोई अंबे माता निकिरंदी शक्ति निकिरंदी कोई आग निकिरंदी अहिड़ो कुछ थींदो जीअं वीचारा पढ़ण लगा एतिरे में पटेल साहब खाई पी अची विया मंझंदि जो सुम्हंदा बगल में अची वेही रहिया हुतां व्यास गद्दी जे बगल में और 5 मिंट 10 मिंट थिया सम्झ में त अचे कोन उन्हनि खे सलोक ऐं अर्थ धीरे धीरे झूठा लगा त हाणे पटेल साहब जे बगल में त वीचारा व्यास जी वेठा उन जे कंधे ते मथो रखी सुम्ही पिया हाणे हुनजो कद काठी त हुजे भैया 105 किलो वजन हुजे उन्हनि जो ब्राह्मण देवता दुबला पतला पटेल जी कथा चल रही है पटेल जी कथा सुनी पुण्य का काम वो खोंगारा हाणे ये चारो श्लोक परे हुनजा खराटा उन खां वधीक आवाज माइक बि त कोन हुई उन वटि ओजे पटेल जी कथा ॿुधो साईं कथा थी हले पई कथा छा था कयो पिया पटेल जी अखियूं कोन खोले थोरो हिलाए पटेल जी हाँ नंढ खोली छा आहे जी कथा भागवत छा भागवत अरे भागवत पुण्य जो कम आहे भागवत ॿुधो अहिड़ो क्रोध आयो पटेल जेके खणी ठका जमाट ठका
हाँ तो पंडित जी भी तिल मिलाए जी आप रुपयो कोई दान दक्षिणा में मिलियो कोन कोई को गुल न चढ़ायूं तुलसी पत्र न चढ़ायूं चंड्रा बुआ काथों जा पैदा थिया अज तो मां भी इनखे न छॾींदुमि पहिरियों तो पोथी बंद की भागवत बंद करे गठान ॿधी मथो टेकी हिकिड़ी हेॾो हिकिड़ी हेॾो ठगा ठक ॿ ठगा की 15 जेके दर्शक वेठा थी भागवत प्रकट हो गई भागवत प्रकट हो गई बार ताड़ियों बजाइण लगा पोइते थिया सब उनके लेखे मतलब देवी प्रकट थिया चंडिका आई काली माता आई हाणे तो गुत्थम गुत्था थिया वडो पटेल थे मुखी साहब थे लेना देना कुछ है नहीं भागवत 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 दिखाओ पी दी भागवत दिखा जा तो बी ते रखी भागवत गुत्थम गुत्था थिया ठका ठक आओ तो खाई पी आयो वेचारो लड़ी न सके 105 किलो ये तेज तर्रार पंडित जी नौजवान बढ़िया 75 किलो जा खणी खणी उछले उनके पटेल उते गायन जो जेको गांव हुंदो आ सात संग जी उते किसान खेती जो हिकिड़ो खड्डो ठाहे रखंदा आहिनि जंहिंमें अन्न रखंदा आहिनि हा न मुरली बाईअ खे पतो हूंदो त अन्न तो उतो खाली थियो गुत्थम गुत्था खाईंदे गुलाटी खाईंदे खाईंदे ॿई वञी ढिड़िन उन खॾे में किरिया हाणे खॾो नंढो हिकिड़ो खूह जे समान ऐं सभु ईअं हेठि ॾिसनि था भागवत चल रही है हाँ तो भीड़ इकट्ठी थी गई 100-150 मानू ब्याह अरे भैया क्या हो रहा है अरे आओ आओ फिर देखने को नहीं मिलेगी भागवत चल रही है हम भी देखे देखे भागवत दूर हटो स्नान कहे थी न कोड़ी थी ने भागवत के हथ लगाई ने परते तेज तई आग तई भागवत में पंडित जी के अंदर भागवत आई है हाणे पंडित जी पकड़ियो उनखे मुखी साहब के उनखे पटेल के हेठ दसे करे पाण उनजे पेट ते वेही रहा दे धनाधन हेॾो चमाट गिट्टा लाल करे हाणे पटेल जी घरवारी आई उनजा ॿार आया हथ जोड़न लगा परमेश्वरी भागवत हमारे प्राण बख्श दो हमारे पति बच जाए हमारे प्राण ले लो धन ले लो दौलत ले लो हे भागवती परमेश्वरी भागवत रक्षा करो हमने कान पकड़े दया करो चओ हरे राम सब ये टकटकी लगाए ॾिसण लगा सभिन जी निंड बुक प्यास हली गई चौन क्या धनबाग आज पहली बार भागवत देखे हमने तो सुनी तक नहीं थी धन्य है पंडित जी कहां से आए हमको भागवत दिखा दी हाँ चो हरे राम जिन मतलब बचार ठुकाई की चंगी तरह पटेल साहब जी तो पटेल जी घरवारी ढिजंदे उन्हें खड्डे जे सामू भी करे भागवती भागवती भागवत दया करो आप कृपा करो इनको छोड़ दो और कुछ ले लो भेटा ले लो फूल प्रसाद ले लो हाणे समझिया पंडित जी तो टेढ़ी उंगली वाले ये भेटा डरींदा हाणे पंडित जी आवाज कढन भागवत वालो बिल्कुल भागवत की शक्ति आई है गर्जना कर भागवत भगवान की जय भागवत भगवान की जय क्या अर्पण करोगे कि जेको भागवती परमेश्वरी कहां चो ऐसे नहीं भेटा चढ़ानी पड़ेगी कितनी भेटा इस 5000 अरे उन्हें जमाने में गिनती न क्यों पंजन की जगह 10,000 खड़ी आया उनजा प्राण पिया निकरन 10,000 थी तो पंजन को वधिक ही था लगन गुल फुल इलायची लौंग चाड़े करे 10,000 उन पोटली में बधा वेंदे वेंदे बचमाटी वरी ठगा चओ हरे हम बढ़िया जल्दी जल्दी वजण लगा वरी न चौन भागवत लिखा हाँ जी निकता पंडित जी भीड़ सामू ही नथी अचे अरे भाई उन मुखी साहब के मता भागवत इन में हली वही हुजे थोड़ी घणी बचल हुजे सन चंगी तरह चटा भेटी थिया सामू ही नथा वजन जी पंडित जी बाहर निकता तो सब परते थिया एक चो हरि राम ये ना आग लगी वेंदी आ सजो गांव पोइते थियो पंडित जी की जगह मिली वही पंडित जी कूदी मारींदा वनन बढ़िया गांव वाला चौंता वो देखो जा रही है भागवत हाँ नाचते नाचते जा रही है भागवत देखो कैसे जा रही है बढ़िया हाँ अब पटेल साहब को निकालो पटेल साहब को कि न भैया कुछ आग वाग लगे असा की वरी भागवत प्रकट थे अरे उन्हनि मुझे पति जा प्राण था निकरन ले दे के आया बचार मानू बेचारा दयालु जेके सीढ़ी खणी कर इं छड़े छड़ी खड्डे में हेठ नथा लहन सीढ़ी मत डाकण नथा रखन भाई मता न करंट अची वने इं खणी कर इं छड़े छड़ी पटेल साहब बाहर अचो पटेल साहब आया ये लाल पूरो बिट्टा लाल उन्हनि जा वार हेॾे होॾे हाँ बाहर अची कहे सजी पंचायत आई पटेल साहब ठीक आयो हाँ हाँ ठीक है भागवत हली वही भागवत हली
जेके पंच होया पूरा इकट्ठा थिया, नगर जेको नगर निवासी आ वो धन्यवाद देने लगा कि पटेल साहब कुछ भी थी वजे, केतरी भी ता चोटू खादी हुजन, केतरो भी ताके प्रसाद मिलियो हुजे, भागवत त कराई छड़ी ताके लखे शुक्रिया पटेल साहब तांजे सदके अज गांव के भागवत दिसण ला मिली आ। हाँ कमाल करे छॾियो। अज असां नौ निहाल थियासीं, अज परमेश्वरी भागवत जा दर्शन थिया, अज असां भागवत ॾिसी वरितीसीं। पटेल साहब छा चवनि, तव्हां पंचनि जी कृपा आहे, तव्हांजी सभु दया आहे, असांजो छा आहे, उन मालिक जी कृपा आहे, उन भागवत दर्शन कराए छॾियो। लेकिन वरी ॿियों बार न कंदासीं असां, चओ हरि राम। त चवण जो अर्थ आहे कि ॾिसो अहिड़ा बि त इंसान आहिनि जेके पतो ई न आहे कथा छा आहे, भागवत छा आहे, हा जीवन छा आहे, मोक्ष छा आहे, छा थींदो उन्हनि जो ॿुधायो। हलो वीचारा गांव वारा त वीचारा पिछड़ियल थिया, लेकिन जेके अॼु आधुनिक वॾनि वॾनि शहरनि में था रहनि, वॾी वॾी ॻाल्हियुनि सां जुड़ियल आहिनि, हवाई जहाजनि में घुमनि था, पर नानक नाम जहाज पतो ई कोन्हे, भागवत जो पतो ई कोन्हे, भगवान जो पतो ई कोन्हे। अहिड़ा बि हिन महिल बि हज़ारे माण्हू अथव साध संगत में। चओ जय श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। लेकिन असांजो महात्म छा थो चए, ध्यान ॾेई ॿुधो भाई, जेके रोज पढ़ंदा आहिनि उन्हनि खे घर वेठे भागवत पढ़ण सां जा ॿुधण सां ई सभिनी तीर्थनि जे स्नान जो लाभ वेठे